वरी शौक़ु खणी बीठो आहे इंटरनेशनल इन्वेस्टर्स के पाकिस्तान में डेवलपमेंट जो अपॉर्चुनिटीज़ ॾियणु। नक़वी साहब पहिरां हिकिड़े बलूचिस्तान जे आइलैंड जी ॻाल्हि कई, प्रॉब्ली उते भी शायदि कोई कमु शुरू थी वियो हुजे या थियो हुजे या न थियो हुजे। मरगला हिल्स ते चवनि था पिया त पको प्रोग्राम ठही चुको आहे, 1000 एकड़ जेको आहे उहो असां डिफरेंट इंटरनेशनल कंपनी सां मिली करे जेको आहे 5 स्टार स्काई स्क्रैपर्स ठाहिनि था। ॾिसो हाणे बलूचिस्तान जे हवाले सां त भले ठाहे वठनि, पर माण्हू घुमण उते वेंदो आहे। ॼाण साईं नक़वी साहब हवालो ॾियनि पिया मालदीव्स जो। मालदीव्स जे एयरपोर्ट ते लहो त तव्हांखे तसवर इहो अचे थो त बसि हाणे तव्हांखे कंहिं शइ जी ॻणती करण जी ज़रूरत न आहे, सभु तव्हां पुरसकून आहियो। हुन जे आइलैंड ते वञी वेहंदो त हुन रिज़ॉर्ट में त तव्हांखे तव्हां जेको फणी बि चोरी न थींदी। बलूचिस्तान जे हवाले सां छा माण्हू छा सिर तिरी ते रखी वञनि छा? या आउं चवंदो आहियां त असांजो जेको एतिरो शानदार ही सिंध में आहे गोरखिल, लेकिन छाकाणि त रोड्स एतिरा ख़राबु आहिनि ऐं लॉ एंड ऑर्डर जी इशूज़ आहिनि त माण्हू चवनि था त यार हाणे ॿारनि बच्चनि सां गॾु आउं वञा ऐं मतिलबु गोरखिल आहे बडो जबल आहे, लेकिन इशू इहो ई आहे न त जॾहिं सिक्योरिटी इशू हुजे थो त माण्हू तफ़रीह ऐं सिक्योरिटी खे गॾु नथा मिलाए सघनि। माण्हू चवंदा त वेंदासीं हुते मतिलबु हिकिड़ा गोलियूं हलंदियूं हूंदियूं, हिकु वञी एडवेंचर करे त ॿी ॻाल्हि आहे, पुरसकून फैमिलीज़ कोन वेंदी। बाक़ी जेका मरगला वारी तव्हां इस्लामाबाद जी पहाड़ियुनि जा जेके इन ते काफ़ी अरसे खां मुख़्तलिफ़ धुरियुनि जी नज़र आहे। पोइ उन चकर में हू होटल बि बंदि करायूं, हीअ बि करायूं, सॼा बंदि करायूं, सॼा बंदि करायूं, छाकाणि त हिन ते नज़र आहे, उहो सभिनी खे ख़बर आहे, नज़र आहे सभिनी खे ख़बर आहे। पोइ हाणे हुते साईं होटलूं ठाहे भई उन सां जेको इन्वायरमेंट जो इशू हूंदो। इस्लामाबाद हिकिड़ो असां पाकिस्तान जो हिकिड़ो जेको आहे न शोकेस ठाहियलु आहे। त जेको माण्हू इस्लामाबाद अगरि गोरो अचे घुमी हलियो वञे, उहो चए हल पाकिस्तान जो शानदार साफ़ु सुथिरो। पोइ उनखे अची त असांजी औरंगी ऐं मलीर ऐं लियारी ॾेखारिणो पवंदो त न पाकिस्तान में सभु कुझु आहे। सो उनखे छो था ख़राबु कनि इस्लामाबाद खे? ॻाल्हाइण फ़क़ीर लाखाणी सजराणी मीरपुर काज़मा जी। सजराणी साहब छा चवणु चाहींदा? असांजो अली काज़ी का ॿ सुवाल आहिनि। हिकिड़ो हींअर दोस्त फ़ोन कई त फरीदाबाद जो रोड ख़राबु आहे। अली काज़ी साहिबु ॻाल्हि कई त जेके वोट वठणु आया तव्हां हुआ उन सां ॻाल्हि कयो आहे। इहे त 47 फार्म जा जेके आहिनि नुमाइंदा चूंडियल आहिनि। असांजो इहो सुवालु आहे त कल्ह जेको दरिया खां मरीनी पेट्रोल पंप ते जेको उहा कमु मार्केट बाक़ी वई आहे, इहो पंप जेको आहे 2009 खां हले थो। अॼुकल्ह न हुई हीअं जेके चवनि था त बारे में 2009 खां साईं के केस जी ॻाल्हि, साईं तव्हां के केस जी ॻाल्हि कयो था छा 2009 खां? उहो केस वग़ैरह साईं चवनि पिया 2009 खां हले थो, अलाए कंहिंजो दरिया ख़ान मरी या बहरहाल साईं जेका ॻाल्हि सम्झ में आई तव्हांजी, त तव्हां चवणु चाहियो था त छाकाणि त हीअ 47 सालनि खां चूंडिजी अचनि पिया, त पोइ साईं हाणे चूंडिजी कीअं तव्हां चूंडायो पिया या फॉर्म 47 चूंडायो पियो? हिकिड़ो कमु त थिए पियो, को न को थींदो आयो आहे या होॾां या होॾां। हींअर तव्हां ॾिसो न हंगरी में छा थियो, यूरोपियन मुल्क आहे, नंढड़ो मुल्क आहे, 16 सालनि खां हिकिड़ो माण्हू उते हुकुमरान हो ऐं मतिलबु बाक़ाइदा मीडिया ते बि कब्ज़ो, जुडिशरी ते बि कब्ज़ो, हुते जी इस्टेब्लिशमेंट ते बि कब्ज़ो। माण्हू जॾहिं निकिरी आया ऐं वोट कयूं जे ख़िलाफ़ु त हाराए छॾियो न। हाणे चएसि 16 सालनि खां हिते वेठो कोन हाराए सघिजे त छो न हारायो, हिकिड़ी नई पार्टी हाराए छॾियो। माण्हुनि खे वोट खे इहो मुल्क एक्सेप्टेंस ॾिए थो न, जेको हाराए थो उहो एक्सेप्टेंस ॾेई हलियो थो वञे। हसीना वाजिद न ॾिनी एक्सेप्टेंस, पोइ वरी हालत थी उहा ई ॻाल्हि आहे, श्रीलंका में न ॾिनी एक्सेप्टेंस, पोइ उन्हनि जी हालत थी। एग्ज़ैक्टली। त पोइ माण्हुनि खे तयारु पहिरीं त पंहिंजो जेको पीसफुल तरीक़ो आहे उहो इस्तेमालु करणु खपे न। माण्हू वोट खे घटि इस्तेमालु कनि था। तव्हां ॾिसो त सभु फॉर्म 47 ऐं सभिनी जे बावजूदि पंजाब में त रिज़ल्ट वरी बि PTI जे हक़ में आया। PTI खे ॾियो या अलिफ खे ॾियो, उहो मुंहिंजो मसइलो न आहे, लेकिन माण्हू पंहिंजी मर्ज़ी ते लही अचनि, इहे रोकणु सवलो न हूंदो आहे। ॾुखियो थी थो वञे हर जॻह ते, हाणे पोइ किथे रोके वञनि था, किथे रोके न बि वञनि था, उहा डिपेंड थो करे। पर सभु पाण जंग ते अचण खां पहिरियां वरी हिकिड़ो ॿियो मूवमेंट आहे हिकिड़ी पाण वटि सिंध में काफ़ी ॾींहंनि खां ॾिसूं था पिया त हिकिड़े जिरगा मूवमेंट हले थी पई कॉन्स्टेंटली, कॾहिं किथे त कॾहिं किथे त कॾहिं किथे। इहे सवाल थियनि अॼुकल्ह ख़ासि सखर में काफ़ी जिरगा थियनि पिया। घोटकी जा 3-4 केसिस हुआ सुप्रीम कोर्ट जी बेंच, उहो मुंहिंजो हाणे जिरगे जी वॾा जिरगा आहिनि न, इन्हनि जी
हलियो पे पोइ हुनजा अञा ताईं फतवा मोज़िस शायदि न बेंच आया। घुमे थी पई अञा। मोज़िस बेंच आहे, हा, घुमे थी पई अॼु। पोइ महर जतो ई तकरार बि आहे, हिन ते बि बयानात थियनि पिया। हा। ॾिसो, अगरि ठा थिए, अमन थिए, अखियूं थधियूं। मां जे ख़िलाफ़ न आहियां, यानी अमन जे ख़िलाफ़ न आहियां, ज़ाहिर आहे। बट ही अमन जटादार थी नथो सघे। थी ये जिरगा पाण 100 दफ़ा ॾिठा आहिनि। या सो ऐं पोइ इन सां हिकिड़ो ॿियो सुवालु उभरे थो त मतिलबु रिट ऑफ लॉ किथे आहे। लेकिन इहो हिकिड़ी हक़ीक़त आहे जेका चवां पियो, लेकिन हिकिड़ी ॿी हक़ीक़त बि आहे। अदालतनि में ऐं असांजे जुडिशियल प्रोसेस में माण्हुनि खे 20 साल 30 साल, सिविल केसिस में त ॾाढो करे पोटो वञी किसो खणे त पोइ आख़िर में छा करे माण्हू। को बि हिन सिस्टम खे सुधारण लाइ तयारु न आहे। ॻाल्हि ग़लति आहे, लेकिन बहरहाल हू चइबो आहे न त हिकिड़ी ग्राउंड रियालिटी आहे। ऐं हिन जे हक़ में न आहे, ऐं कॾहिं बि तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजी हिते पोज़ीशन जिरगनि ते बिल्कुलु क्लियर आहे, त हुन सां इतफ़ाक़ नथो कयां। लेकिन ऐं हिन में लेकिन जो बि सुवाल न आहे, पर लेकिन सिर्फ़ु एतिरो त हू बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त न पुलिस हिननि क़त्लेआम खे रोके सघे थी, न ई गिरफ़्तारियूं थियनि थियूं। ऐं अगरि को ग़लती सां गिरफ़्तार थी वञे त पोइ असांजो जुडिशियल प्रोसेस आहे जंहिंमें कुझु थिए ई नथो। सो इहे ॿई हिकिड़ी बदनसीबियूं आहिनि। अगेन आहे, छा कजे।